अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां फौजिया एजाज़। नाज़रीन, धरती टीवी जी मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी है। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मूं सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे धरती टीवी न्यूज़ जा सीनियर सहाफ़ी तज्ज़िया निगार एंकर पर्सन ऐं धरती टीवी न्यूज़ जे इलेक्शन ट्रांसमिशन जा इंचार्ज फयाज़ साहब मूं सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि। जी फयाज़ साहब, नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। हाणे ॿुधायो, ऐं पीपल्स पार्टी खे माशाल्लाह सोभ बि हासिल थी रही आहे। अवां ॿुधायो त हिन वक़्तु ॿिया कहिड़ा नतीजा जेके आहिनि उनखे मिलिया? तमाम दिलचस्पी से इंतजार पियो करे। स्क्रीन ते हिन वक्त भी हलन पिया। म्यूनिसिपल कमेटी जेके आहिनि उनमें ॾिसो पिया त 12 पीपल्स पार्टी खटियूं, जीडीए का म्यूनिसिपल कमेटी न खटी आहे, इंडिपेंडेंट कोन खटे सघियो आहे। हिकिड़ी जेका आहे चयो पियो वञे त टाई थी आहे। टाई कहिड़ी म्यूनिसिपल कमेटी थी आहे? सांगड़ म्यूनिसिपल कमेटी जेका आहे उते 12 वार्ड आहिनि, 6 वार्ड जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी खटिया आहिनि, 6 वार्ड जीडीए खटिया आहिनि। त उहा हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी टाई थी आहे। बाक़ी ॿियूं म्यूनिसिपल कमेटियूं जेके आहिनि ॾिठो वञे त तक़रीबन टाई थींदो आहे उते हमेशा। पार्टी जेका है अॻे हिकु दफ़ो टाई थी हुई नवाब शाह में, जॾहिं अदी फरियाल टालपुर साहिबा जेको आहे टॉस ते जेका आहे उहा ज़िले नाज़िम चूंडी वई हुई। सेकेंड टर्म जेको हुननि जो हुयो उन वक़्तु मुशरफ जो कहरी दौर हुयो, पर उन वक़्तु बि अदी फरियाल टालपुर साहिबा जेका आहे उहा ज़िले नाज़िम थी। गढ़ा सांगड़ जेको ज़िलो आहे उहो गढ़ आहे पीर साहब पगारे जो, ऐं उते माण्हू जेके आहिनि उहे जुनूनी हद ताईं पंहिंजी पार्टी खे प्यार कंदा आहिनि। पीपल्स पार्टी साहब न, पर हिन भेरे फौजिया जेका आहे न सांगड़ तब्दील थी वियो आहे। ख़ासि तरह 13 खां पोइ जॾहिं खां इहो सिलसिलो शुरू थियो आहे। कल्ह बि हिन ते नसीर गोपांग साहब पाण खे जॉइन कंदो थोरी देरि में, उनजो होम डिस्ट्रिक्ट आहे। तो हुते जेको आहे जॾहिं खां पहिरें जोड़ेजा जेके आहिनि शाहनवाज़ जोड़ेजे जी फैमिली जेका आहे, रोशन जोड़ेजा वारा पीपल्स पार्टी में आया, पोइ जा मदद अली मरहूम पीपल्स पार्टी में आयो, पोइ अदी शाज़िया मरी साहिबा जेको उते पंहिंजो वञी पंहिंजो डेरो जमायो आहे, उनखां पोइ बिल्कुलु तब्दील थी वियो आहे। असां ॾिसूं था त हाणे सांगड़ में उहा ताक़त हुनमें न रही आहे। असांजे पंहिंजो जेका जमाती आहिनि, छाकाणि हुते आहे जमात जो वोट, पर उहो जमात जो वोट बि हाणे नथो रहे। छाकाणि त हिननि 3 सबबनि जे करे मूं तव्हांखे ॿुधायो न, हे जेके 3 सबब आहिनि उन जे करे। ही त हिकिड़ो त इहे फैमिलीज़ हुयूं। शाहनवाज़ जोड़ेजा साहिब जो ख़ुदि टडे आदम मां जेको आहे इमामदीन शौकीन साहिब जेको आहे उहो हूंदो हुयो पीर साहब पागारे सां लाॻापियल, उहो हाणे पीपल्स पार्टी में अची वियो आहे। त हाणे उहे जेके हुया जमात खां ॿाहिरि जेके ताक़तूं हुयूं पीर साहब जी या फंक्शन लीग जी सपोर्ट में, जंहिंमें जोड़े जो ख़ानदान हुयो, जाम ख़ानदान हुयो, या मदद अली वारा हुया, या हेॾा इमामदीन शौकीन वारा हुया, उन्हनि जे हटिजण ऐं ॿियो जेको आहे पीपल्स पार्टी उते जेको आहे शाज़िया मरी ख़ासि तरह खिपरे वारनि इलाइक़नि उन्हनि में वञी जेको पंहिंजो डेरो जमायो आहे, कमकार जमाया आहिनि। ही जेके हिन कुझु डेस्क जे पारां असांखे डेटूं जेको आहे मिलियूं आहिनि, ऐं हिन वक़्तु जेको आहे असां कोशिशि कयूं था त मीरपुर ख़ासि जेका आहे उन तरफ़ हलूं। मीरपुर ख़ासि जी जेका आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो हिन में इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे त हिन भेरे 4 डिविजनल हेडक्वार्टर जेके आहिनि उते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स ठहियूं आहिनि, ऐं उहे जेको आहे ही जेके 2 डिविजनूं आहिनि उनमें बि कराची में त मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे, पर हैदराबाद में भी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। हैदराबाद में 10 जेके टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। मतलब सर हाणे मीरपुर ख़ास के डिवीजन जो मिलियो आहे रुतबो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ठहणु घुरिजे न। हाँ, पर उहो ॿुधायां थो न, हाणे उते जेको आहे 22 यूनियन कमेटीज़ आहिनि, ऐं जंहिंमां 18 जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी खटे चुकी आहे। ज़बरदस्त। उते 2 टाउन पीपल्स पार्टी माशाल्लाह ॿुधायां थो त 2 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहिनि। 2 सीटूं जेके आहिनि उहे मुतहदा कौम मूवमेंट 2 टाउन पंहिंजो यूनियन कमेटियूं खटियूं आहिनि, ऐं 2 सीटूं जेके आहिनि उहे आज़ाद उम्मीदवारनि खटियूं आहिनि। आज़ाद उम्मीदवार जीडीए खे का सीट न मिली? न, उते त जीडीए जी ॻाल्हि ई न आहे न, शहर जी ॻाल्हि था कयूं। मीरपुर का ख़ासि शहर जी ॻाल्हि था कयूं। उहा जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे उनमें जेके 2 आज़ाद उम्मीदवार खटिया आहिनि, ऐं हिन मां तफ़सील पाण खे अचनि जेसि ताईं कोशिशि कयूं था त रिपोर्टर खे वठूं। घणो करे उहे जेके आहिनि अली नवाज़ शाह जेको अॻूणो पीपल्स पार्टी जो अॻुवान हुयो, जेको हाणे आज़ाद उम्मीदवार तौरु क़ौमी असेंबली जो मेंबर बि आहे, उन्हीं जी जेको हिमायत याफ़्ता पैनल जेको आहे मुख़्तलिफ़ जाइनि ते बस इहो आहे त हाणे रिपोर्टर खे वठण जी कोशिशि कयूं था, उहो असांखे वधीक आगाही ॾेई सघे थो इन बारे में, वधीक उहो सही तरीक़े सां असांखे जेको आहे उहो डिक्लेयर कंदो। न, अञा त रिपोर्टर कोन लाइन ते, त मां तव्हांखे ॿुधायो पिया न त जेसि ताईं हू अचे। हाणे उन सां गॾोगॾु जेको आहे मीरपुर ख़ासि ज़िले जे वरी शिजाबाद जेको आहे पंहिंजो
जेका आहे उनमें 8 यूनियन काउंसिलूं हुयूं शुजाबाद तालके में ऐं उनमें जेको आहे कुझु नतीजा जेके आहिनि उहे सभु पीपल्स पार्टी जे फेवर में आहिनि ऐं उनमें यूनियन काउंसिल झिलोरी आहे, हिकु यूनियन काउंसिल झिलोरी, 2 यूनियन काउंसिल बादल शाह, उते पीपल्स पार्टी, यूनियन काउंसिल वडल शाह, उते जेको अली नवाज़ शाह जे पैनल जो माण्हू जेको आहे उहो कामयाबु थियो आहे, शफ़ी मुमताज़ ख़ासि करे। यूनियन काउंसिल ताजू, उते बि अली नवाज़ शाह जे हिमायत याफ़्ता माण्हू कामयाबु थियो आहे। यूनियन काउंसिल यूनियन बादल शाह जेका आहे उते PP चेयरमैन मोहम्मद रहीम शाह कामयाबु थियो आहे ऐं ज़िले काउंसिल जो उम्मीदवार जेको आहे उहो मीर महबूब टालपुर कामयाबु थियो आहे। हिते जेको आहे मीरपुर ख़ासि जो अॻे तव्हांखे यादि हूंदो त जेको ज़िले चेयरमैन हूंदो हुयो मीर मुनवर टालपुर जो भाउ मीर अनवर टालपुर हुयो, हिन भेरे उहो बिना मुक़ाबले मेंबर ज़िला काउंसिल थी वियो आहे। तंहिं करे इहो बि इम्कान आहे, छाकाणि त असांखे नज़र अचे थो न त जेके जेके ज़िला आहिनि उते जेके ज़िले काउंसिल जे चेयरमैनशिप जा जेके उम्मीदवार आहिनि, जीअं मिसाल तौरु असां नवाब शाह हलूं उते पीपल्स पार्टी जो नौजवान अॻुवान आशिक़ ज़रदारी साहिबु जेको आहे उहो चूंडियो आहे बिना मुक़ाबले। ईअं जेको आहे मीर अनवर टालपुर जेको आहे उहो मीरपुर ख़ासि मां बिना मुक़ाबले चूंडियो आहे। ईअं मुख़्तलिफ़ हलंदासीं उते पाण खे, जीअं कल्ह असां ॻाल्हायो पिए गंबट जी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ते। मीरपुर ख़ासि खां रिपोर्टर असांखे जॉइन कयो आहे। जी अज़हर, आगाह कजो नतीजनि बाबति, मीरपुर ख़ासि जी छा पोजीशन आहे? शामिल होंगे, जबकि 22 ग्रैंड रेकॉर्ड होल्डर स्पेन के राफेल नडाल कल इलेक्शन में नजर आएंगे। हेलो, ये राजी अज़हर आवाज़ अचे थो? जी जी सर, आवाज़ अचे थो। अज़हर, असांखे मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा अहवाल ॾिजो। जी जी बिल्कुल सर। तव्हांखे ॿुधाइण हालात मीरपुर ख़ासि कॉर्पोरेशन जूं 2 जेके टाउन कमेटी आहिनि, हिकु जेको टाउन कमेटी सैयद खादिम अली शाह ऐं टाउन कमेटी मीर शेर मोहम्मद खान टालपुर। हर जेका टाउन कमेटी आहे उनमें 11 यूनियन कमेटियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो 22 टोटल यूनियन कमेटियूं आहिनि, जंहिंमें 22 यूनियन कमेटियुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको आहे वॾी अक्सरियत सां उहा जेका आहे कामयाबु थी आहे। टोटल जेको आहे 22 यूनियन कमेटियुनि में 18 जेके यूनियन कमेटियूं आहिनि उहे जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी खणी वई आहे ऐं MQM जेको आहे सिर्फ़ु 2 सीटूं खणी सघी आहे ऐं आज़ाद जेको आहे उहे बि जेको आहे 2 सीटूं खणी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो उन ॿिनि में जेको आहे जंहिंमें जेको TMK सैयद खादिम अली शाह जी UC 8 ते चेयरमैन जो जेको मामिलो आहे उहो हाई कोर्ट में हलंदा रहे। जी सर। अच्छा, पंहिंजो हिते कंहिं ज़माने में असां ॾिठो त PSP जे अॻुवाननि बि मीरपुर ख़ासि में जलसा कया हुया, PSP जा उम्मीदवार बीठा हुआ, उन्हनि जी छा पोजीशन रही? सर बिल्कुलु, उन्हनि जा उम्मीदवार कुझु त बीठा हुआ, बहरहाल उन्हनि जी पोज़ीशन जेका अॻिते हली उहा 0 थी वई ऐं बाद में उन्हनि जी का अहिड़ी कारकर्दगी जेका आहे उहा मीरपुर ख़ासि में या उन्हनि जी का एक्टिविटी अहिड़ी जेका आहे उहा नज़र न आई। अच्छा, हिते जेको आहे MQM ऐं GDA जो इतिहाद हो या GDA पंहिंजा उम्मीदवार अलॻि बीहारिया हुया? GDA ऐं हिननि जो MQM जो इतिहाद न हो, जेके अलॻि अलॻि जेके उम्मीदवार बीहारियल हुआ ऐं अलॻि अलॻि उन्हनि जूं जेके सरगर्मियूं हुयूं उहे जारी हुयूं, पर उहे जेका आहे हिते मीरपुर ख़ासि जे अंदरि जेको कामयाबु न थी सघिया। अच्छा, मीरपुर ख़ासि हिन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खां अलावा ज़िले जी मजमूई सूरत हाल अज़हर छा आहे? सर ज़िले में जेको आहे टाउन कमेटियूं जेके 7 टाउन कमेटियूं आहिनि उन्हनि में जेका भारी अक्सरियत आहे उहा पीपल्स पार्टी खे हासिल थी आहे सवाइ कुझु सीटुनि जे। अच्छा, कहिड़नि कहिड़नि टाउन कमेटियुनि में जेकॾहिं मिसाल तौरु पाण ॻाल्हायूं हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं ही तव्हांजे ज़िले जो चार्ट मां कोशिशि कयां थो त अचे मुंहिंजे साम्हूं। मीरपुर ख़ासि चार्ट मूं वटि आयो। पाण वटि जेके आहिनि हिमोरो, मीरवा, झुडो, नवकोट, डिगड़ी, टंडो, जान कोट गांव सर इन्हनि 7 जेके यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी टाउन कमेटी जी ॻाल्हि कयां थो। टाउन कमेटीज़ हेलो, हिमोरो टाउन कमेटी, मीरवा टाउन कमेटी। मीरवा तो मुझे ख्याल में कल असां रिजल्ट अनाउंस करे चुका आहियूं, पीपल्स पार्टी खटे वई आहे वॾी अक्सरियत सां। सर बिल्कुलु, मीरवा जो जेके 8 यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि सॉरी जेके टाउन कमेटी मीरवा ते जेके 8 यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि में जेको आहे 5 जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको खणी वई आहे
ऐं ॿुधायो वञे पियो त ॿ जेके आहिनि उहे एमक्यूएम खयूं आहिनि, हिकिड़ी वक़्तु जेको आहे सो आज़ाद उम्मीदवार ठीकु आहे सर। अच्छा, जुडो जी छा पोज़ीशन आहे? जुडो छाकाणि त उहो काफ़ी डिफिकल्ट हूंदो आहे हमेशह। सर जुडे ते बि हिकिड़ो जेको आहे उहो आज़ाद कामयाब थियो आहे, बाक़ी ॿुधायो वञे पियो त जेके पीपल्स पार्टी उते बि जेको आहे टॉप ते वई आहे। अच्छा अज़हर, वरी असां तव्हां सां कॉन्टेक्ट कंदासीं। इहे जेके 7 टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि जा हाल अहवाल वठिजो, तफ़सीली गॾु कजो। जी बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी। त इहो ई ॻाल्हि आहे त जेका हाणे जेके 4 ई मेजर जेके पंहिंजो नतीजा आहिनि जी, उनमें हिकिड़ो डिवीज़न हेडक्वार्टर पाण ॾिठोसीं त 22 यूनियन कमेटीज़, 2 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। सही। 2 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन माना जेकॾहिं 4 ई हिकिड़े में हूंदियूं 11 मां, जेकॾहिं 4 ई MKM वारियूं ऐं हुननि वारियूं 4 ई हिकिड़े में बि हुजनि अली नवाज़ वारियूं, त बि 2 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जो चेयरमैन वाइस चेयरमैन थींदा। सही। ऐं जेको आहे माना 2 उनखे ई मिलंदियूं। ऐं उनखां अलावा ख़ुदि जेका मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे उहे ज़ाहिर आहे 22 मां 18 खटियूं अथऊं त ऑटोमेटिकली उन्हनि जो ई चेयरमैन थींदो। इहा पीपल्स पार्टी खे मतिलबु आहे जेको हुई हिकिड़ो असां वटि नारो हलंदो आहे, ख़ासि तरह MQM इहो ॾाढो नारो हलंदी आहे, शहरी सिंध की पार्टी, शहरी सिंध की पार्टी। सही। हाणे शहरी सिंध जो मतिलबु छा आहे? शहरी सिंध माना कराची। अब शहर जेके आहिनि कराची जा सिंध जा उहे डिवीज़नल हेडक्वार्टर जेके आहिनि उहे छाकाणि त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि सभ खां अर्बनाइज़्ड प्रोविंस जेको आहे उहो सिंध आहे, जेका पॉपुलेशन 17 जी आई आहे उन मुताबिक़ सभ खां वधीक अर्बनाइज़ जेको आहे। सर रिपोर्टर ज्वाइन कयो नाब शाह खां इम्तियाज़ कीरो जी ब्यूरो चीफ आहे असांजो नाब शाह जो। इम्तियाज़ आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त शहीद बेनज़ीराबाद जेके टाउन कॉर्पोरेशन इनमें 2 टाउन कॉर्पोरेशन में विरहायो वियो, जंहिंखे ओल्ड नवाबशाह टाउन कॉर्पोरेशन ऐं HM ख्वाजा टाउन कॉर्पोरेशन। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेको ओल्ड नवाबशाह टाउन कॉर्पोरेशन उनमें 9 यूनियन कमेटियूं आहिनि, जॾहिं त HM ख्वाजा जेको टाउन कॉर्पोरेशन आहे उनमें 10 यूनियन कमेटियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि 19 जेके आहिनि टाउन कमेटियूं ॿिन्ही इन टाउन कॉर्पोरेशन में, इनमें जेके आहिनि 2 जेके हुयूं, हिकिड़ी HM ख्वाजा टाउन कॉर्पोरेशन जेकी 10 यूनियन कमेटी आहे, इहा बिना मुक़ाबले उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद जावेद हैदर शाह जेको नौजवान अॻुवान आहे, सैयद अमजद हैदर शाह जो फर्ज़ंद आहे, उहो बिना मुक़ाबले कामयाब थियो। जॾहिं त ओल्ड नवाबशाह टाउन कॉर्पोरेशन जी जेकी 9 यूनियन कमेटी उनमें तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो खान बहादुर भट्टी जेके सिटी नवाबशाह जा सदर पिण आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थी विया। बाक़ी जेके 17 जेके यूनियन कमेटियूं हुयूं ॿिन्ही इन्हनि टाउन कॉर्पोरेशन में, जिन में 2 जो जेको आहे रिज़ल्ट रहियो वियो आहे, छाकाणि त जेकी ओल्ड नवाबशाह टाउन कॉर्पोरेशन यूनियन कमेटी 8 हुई, उनजो वार्ड नंबर 1, 2, 3 में जेको सामान ज़बरदस्ती नामालूम माण्हुनि पारां खयो वियो ऐं उन ख़िलाफ़ जेको आहे सो हितां जी इंतिज़ामिया 10 पुलिस एहलकारनि खे मुअतलबी कयो ऐं नामालूमनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। उन यूनियन कमेटी 8 जो रिज़ल्ट रहियल आहे, जॾहिं त हिकिड़ी 6 यूनियन कमेटी आहे HM ख्वाजा टाउन कॉर्पोरेशन जी, उनमें जेको छा थियो जो बैलेट पेपर जेको आहे उनमें जेको TLP जेको तहरीक लबे पाकिस्तान जो जेको उम्मीदवार हुयो उनजो जेको बैलेट पेपर ते निशान न हुयो, जंहिंजे करे इन्हनि जो रिज़ल्ट रहियल आहे 2 यूनियन कमेटी जो। बाक़ी जेको ओवरऑल जेको यूनियन कमेटियूं आहिनि HM ख्वाजा टाउन कॉर्पोरेशन जूं उनमें मुकमल पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे। जी त इम्तियाज़, हाणे जो मतिलबु आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन शहीद बेनज़ीराबाद जे अंदरि जेके 19 यूनियन कमेटियूं आहिनि उनमें 2 जा नतीजा जेके आहिनि उहे रुकियल आहिनि। हिकिड़े जेको आहिनि उहा इलेक्शन मुलतवी थी वई छाकाणि त उहो बैलेट पेपर जेको हुयो उहो प्रॉपरली जेको प्रॉपर न हुयो, ऐं ॿिए ते जेको आहे पंहिंजो सामान सर वक्त थियो आहे हेडलाइन जो त असांखे इम्तियाज़ असां तव्हांखे वरी हेडलाइन खां पोइ वरी तव्हांखे जॉइन कंदासीं। तेसिताईं तव्हां ज़िले जूं जेके टाउन कमेटियूं आहिनि उन्हनि जा हाल अहवाल तफ़सील वठी वठो। ठीकु आहे सर, थैंक यू।